अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेहरान टीवी न्यूज़ अयां वहां सारा ज़मी सब खाक में एक नज़र खास खबरों ते। पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट तरफा हर सूरत में मुल्तान के कासिम बाग स्टेडियम में अॼु जलसो करण जो ऐलान। पंजाब हुकूमत तरफा जलसो रोकण लाइ क्रैकडाउन। जलसे गाई घंटाघर चौक सील, मेट्रो बस दुकान ऐं कारोबारी मर्कज़ बंद कराए छॾिया। ईंदड़ वेंदड़ रस्ता कंटेनर लगाए पुलिस की वरी नफ़री मुक़रर। अॻवाननि जो चवणु आहे त नाअहल हुकूमत बौखलाहट जो शिकार थी रियासती दहशतगर्दी ते लही आई आहे। कारकुन समूरियूं रुकावटूं तोड़े जलसे गाह में पहुचंदा। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो अॼु 53हों योम तासीस मल्हायो पियो वञे। मुल्तान में पीपी अॻवाननि तरफ़ां योम तासीस जो केक काटियो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु सियासी सफ़र जो आगाज़ कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपुल्स पार्टी 5 ॾहाकनि खां अमरनि सां जंग विड़ी रही आहे। जमहूरियत लाइ अज़ीम कुर्बानियूं ॾींदड़ कारकुननि खे सलाम पेश करियूं था। मुल्क अंदरि कोरोना वायरस वेगे वधीक 40 मरीज़नि दम ॾेई छॾियो। पोथियुनि जो अंग वधी 8025 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2839 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग वधी 3,98,024 ताईं पहुची वियो। NCOC मूजिबि हिन वक़्तु मुल्क अंदरि कोरोना जे फाल केसनि जो अंग 48,546 आहे। MQM जो अॻवान आदिल सिद्दीकी कोरोना वायरस वेगे ज़िंदगी जी जंग हाराए वियो। आदिल सिद्दीकी कुछ ॾींहनि खां कराची जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल हो। मुतहिदा अॻवान 1 महीनो अॻु डिघो अरसो जलावतनी खां पोइ देह वापसि आयो हो। सिंध असेंबली जे स्पीकर आगासराज दुरानी ते आमदनी खां वधीक सासन वारे रेफरेंस में फर्द जुर्म लागू। कराची जे एहतसाब अदालत रेफरेंस में शामिल आगासराज दुरानी जी ज़ाल पुट ऐं 3 धीअरुनि ते बि फर्द जुर्म लागू कयो। अदालत में जवाबदारनि पारां ॾोह क़बूल करण खां इनकार। ईंदड़ ॿुधणी ते शाहिद तलब। सिंध जे क़ौमी कार्ज सकाफ़ती दिहाड़े में बाक़ी 6 ॾींहं। मेहरान टीवी जे सॾ खे भरपूर मौत। शहर वस्ती वाहन सकाफ़ती रंगनि में रंगजी विया। तक़रीबूं मेड़ाका मच ते महफ़िलूं फनकारनि शाइरनि ऐं सुघड़नि तरफ़ां ॾात ज़रिए सकाफ़त खे भेटा। क़ौमी गीतनि ते ॿुढा तोड़े ॿार झूमी पिया।